अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुब्तिलू अअमालकुम। वक़ाल अल-इमाम अबू अब्दिल्लाह मुहम्मद इब्न इस्माईल इब्न इब्राहीम इब्न मुगीरह इब्न बरदिज़बह अल-जुअफ़ी अल-बुख़ारी रहिमहुल्लाह हद्दसना मुहम्मद इब्न सिनान क़ाल हद्दसना फुलैह क़ाल हद्दसना हिलाल इब्न अली अन अता इब्न यसार अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नता इल्ला मन अबा क़ालू व मन यअबा क़ाल मन अताअनी दखलल जन्नता व मन असानी फ़क़द अबा। रब्बी यस्सिर व ला तुअस्सिर व बिका या फ़त्ताहु नस्तईन। अजीज़ाने दीन, मुखाग में तव्हां असांजी जमात से मायानाज खतीब फजीलतु शेख मौलाना मोहम्मद खान तौहीदी हफिज़हुल्लाह जी ज़बानी नमाज जो मसनून तरीक़ो ॿुधी चुका ऐं मूंखां बाद इंतहाई अहम खिताब बिलखुसूस फजीलतु शेख डॉक्टर अब्दुल हफीज सम्मू हफिज़हुल्लाह नाज़िम आला जमीयत अहले हदीस सिंध इंतहाई अहम खिताब तव्हां ॿुधंदा। आऊं इंतहाई इख्तिसार सां खैरुल कलामी मा क़ल्ल व दल्ल जे तहत चंद गुज़ारिशात तव्हांजे साम्हूं रखंदुसि। अंदाज़े बयां अगरचे कुछ शौक तो नहीं मेरा, शायद के उतर जाए तेरे दिल में मेरी बात। अजीज़ाने दीन, दीन इस्लाम दलील सबूत ऐं बुरहान जो नालो आहे। हिन दीन में बगैर दलील जे बगैर सबूत जे खे तहकीक जो दलाइल जो पाबंद कयो आहे। कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन यहूद ऐं नसारा जे हिक दावा जो जिक्र कयो। उन्हनि इहो दावो कयो त जन्नत में सिर्फ यहूदी वेंदा या ईसाई वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब ॾिनो, फरमाई हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन। अगर तव्हां पंहिंजे दावे में सच्चा आहियो त दलील आणियो। ही दीन नालो ई दलील जो आहे। ले यहलिका मन हलका अम बय्यना व यहया मन हय्या अम बय्यना। हिते को जिंदा रहे दलील जे बुनियाद ते, को मरे दलील जे बुनियाद ते। ये चइजे त दीन इस्लाम नालो ई दलील ऐं सबूत जो आहे त ग़लत न थींदो। ऐं हिन दीन में दलील कंहिं शख्सियत जो फरमान न आहे, कंहिं उम्मती जो कौल न आहे, कंहिं आलिम जी राय ऐं फतवा न आहे, बल्कि दीन में दलील अगर नालो आहे अल्लाह जे किताब कुरान जो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान। एस ताईं जो हिन दीन में उम्मत जो वॾे में वॾो आलिम सैयदुना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु जहिड़ी हस्ती छो न हुजनि, उन्हनि जी ॻाल्हि बि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताईद ऐं तस्दीक जी मोहताज है। हालांकि अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु
हदीस किताब सही बुखारी में अजीम सहाबी अबू सईद खुदरी जो फरमान मौजूद है, फरमाया वकान अबू बकर अअलमना, अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु इल्म में सबनी सहाबा का मथे हुआ, उम्मत जा वडे में वडा आलिम, अंबिया का बाद सबका अफजल हस्ती, लेकिन दीन में सिद्दीक अकबर जी गालिब अल्लाह जे पैगंबर जी ताईद ऐं तस्दीक जी मोहताज है। हदीस किताब सही बुखारी में किताब ताबीर में बाबो मल्लम यर रुया ले अव्वल आबिर इज़ालम यूसुफ में हदीस मौजूद है। अजीम सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था, अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि एक नौजवान अचे थो, अची करे अल्लाह जे पैगंबर जे सामूं पंहिंजो ख्वाब जिक्र करे थो, त अल्लाह जा पैगंबर इन्नी रायतुल लैलत फिल मनाम, मूं अॼु रात ख्वाब ॾिठो आहे। याद रखो ख्वाब ॾिसण वारो अगर नबी आहे तो उन्हें जो ख्वाब वही आहे, दीन आहे। ख्वाब जी ताबीर बुधाइण वारो अगर नबी आहे तो वह ताबीर बिल्कुल दुरुस्त आहे, उनमें खता जो कोई इम्कान कोन है। अगर ख्वाब ॾिसण वारो उम्मती आहे, आम इंसान आहे, उन्हें जो ख्वाब को दीन कोन है। अॼु दोस्तन पंहिंजे दीन जो बुनियाद ख्वाबन ते रखी छॾियो। अहिड़े नमूने सां ख्वाब जी ताबीर बुधाइण वारो को आम इंसान आहे, उन्हें जी ताबीर दुरुस्त भी थी सके थी, गलत भी थी सके थी। नौजवान अल्लाह के पैगंबर जे सामूं पंहिंजो ख्वाब बयान करे थो, चवे थो अल्लाह जा पैगंबर उन्हें साथ हो, असां कुछ नौजवान आहियूं, एक मैदान में गॾु आहियूं, आसमान खां एक ककर अचे थो, एक बादल अचे थो, अची करे असां ते छांव करे थो। अल्लाह जा पैगंबर उन्हें साथ हो, आसमान मां ॿ शयूं गेह ऐं माखी किमी रहिया आहिनि। असां मां हर माण्हू इन्हनि ॿिन्ही खे गॾु करे पियो, फल मुस्तक्सिरु वल मुस्तकिल, को घटि गॾु करे पियो, को घणो गॾु करे पियो, महरूम को बि नाहे। अल्लाह जा पैगंबर आसमान खां हिकु रस्सी अचे थी, तव्हां उन रस्सी जे क़रीब आहियो, आसमान ते चढ़ो था, असांजी निगाहनि खां गायब थियो था। तव्हां खां पोइ ॿियो शख्स अचे थो, उहो तव्हांजी इत्तिबा कंदे आसमान ते चढ़े थो, असांजी निगाहनि खां गायब थी वञे थो। वरी टियों शख्स अचे थो, उहो बि उन रस्सी ते हले थो। अल्लाह जे इख़्तिसार कंदो हलां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं उन नौजवान इहो पंहिंजो ख्वाब बयान कयो। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु, उम्मत जा वॾे में वॾा आलिम, नबी अलैहिस्सलाम खां इजाज़त तलब करे थो। फरमाया अल्लाह जा पैगंबर अगर तव्हां इजाज़त ॾियो त इन ख्वाब जी ताबीर आऊं ॿुधायां थो। नबी अलैहिस्सलाम इजाज़त ॾियनि थो। अबू बकर फरमाया अल्लाह जा पैगंबर अम्मा ज़ुल्लतु फल इस्लाम, आसमान ते जेको ककर आहे, छांव कंदड़ शइ आहे, उन मां मुराद इस्लाम आहे। ॿ शयूं जेके टिमन पियूं गेह ऐं माखी जी सूरत में, हिक मां मुराद क़ुरान आहे, ॿिए मां मुराद क़ुरान जी लज़्ज़त मिठास आहे। सिरात मुस्तकीम जेका रस्सी अचे थी, उन मां मुराद सिधो रस्तो आहे, हक़ वारी राह आहे। अल्लाह जा पैगंबर तव्हां सॼी ज़िंदगी इन सिरात मुस्तकीम ते क़ाइम रहंदा, तव्हांजो जानशीन ईंदो, तव्हांजे नक्शे कदम ते हलंदो। अबू बकर सिद्दीक इहा ताबीर ॿुधाइनि था ऐं नबी अलैहिस्सलाम खां तस्दीक कराइनि था। सहाबी जी फिक्र खे समझो, सहाबा जे मनहज खे समझो। अबू बकर सिद्दीक पंहिंजी ताबीर खे हर्फ़ आखिर कोन था समझनि, तस्दीक कराइनि पिया अल्लाह जे पैगंबर खां, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। नबी अलैहिस्सलाम जवाब कहिड़ो ॾियनि था? फरमाइनि था अबू बकर तव्हां ताबीर त ॿुधाई आहे, असबत बअज़न व अख़्तअत बअज़ा, कुछ तव्हां दुरुस्त ॿुधाई आहे, कुछ ग़लत ॿुधाई आहे। ऐं नबी अलैहिस्सलाम उन ग़लती जी निशानदही कोन कई। फिक्र असांखे कहिड़ी मिली? पंहिंजी सोच जी इस्लाह करियो, फिक्र जी इस्लाह करियो, मनहज पंहिंजो दुरुस्त करियो। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु जो भी इहो नज़रियो आहे, हिन दीन में
अल्लाह जे पैगंबर जी गाल हुज्जत, नबी इस्लाम जी गाल दलील है। अल्लाह जे पैगंबर का अलावा हर कंहिंजी गाल नबी इस्लाम जी ताईद जी मोहताज है, तस्दीक जी मोहताज है। बुधायो अबू बकर सिद्दीक का वडो को आलिम थी सके थो, को इल्म जो इमाम थी सके थो, जंहिंजी खिलाफत मुसल्लम खलीफा बिला फसल। अगर सिद्दीक अकबर जी गाल बा अल्लाह जे पैगंबर जी ताईद जी मोहताज हुजे तो पोइ छा अहिड़ो को आलिम दुनिया में आहे जंहिंजे मुतल्लिक असां इहो नज़रियो रखो तो उन जी हर गाल हरफ़े आख़िर आहे। असांखे अखियूं बंदि करे उन जे पोयां लॻणो आहे, न क़ुरान खे ॾिसणो आहे, न मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे ॾिसणो आहे। हिकु ॿियो मिसाल वारे साम्हूं रखी करे पंहिंजे मौज़ू जे तरफ़ ईंदुसि। हदीस किताब सही बुखारी में किताबुल फराइज़ में बाबो मीरास इब्नत इब्निन मा इब्नतिन में हदीस मौजूद है। अल्लाह के पैगंबर जो सहाबी सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला अन्हु के तारुफ जा मोहताज नाहिन, सिर्फ एतरी गाल ही काफी है अल्लाह के पैगंबर जा सहाबी। सहाबी हुजन को मामूली शरफ ना है, को मामूली एहसास ना है। कुरान चयो व कुल्लन वअदल्लाहु हुस्ना, अल्लाह जे पैगंबर जा सब सहाबा अल्लाह सबन सा जन्नत जो वायदो कयो। जह खानदान सा ताल्लुक है अशअरी खानदान, नबी इस्लाम फरमाइता आना मिनहुम व हुम मिन्नी, अशअरी मुंहिंजा आहिनि आउं हिननि जो आहियां। उन अजीम खानदान सा ताल्लुक रखंदड़ मसलो अचे थो विरासत जो मसलो। साइल सवाल पूछे तो अबू मूसा का रज़ियल्लाहु अन्हु तो एक शख्स गुजारे चुको, उन्हें जी मिल्कियत मौजूद है, जायदाद मौजूद है, लेकिन उन्हें जे वारसन में को मर्द वारिस कोन है। टे औरतों हैं, एक उन्हें जी नियाणी है, एक उन्हें जी भेण है, एक उन्हें जी पोटी है। टे औरतों हैं। बुधायो उन्हें जी मिल्कियत के तकसीम की गई। अबू मूसा रज़ियल्लाहु अन्हु जे सामू अल्लाह के पैगंबर जो फरमान कोन हो, कुरान जी बिन आयतन के सामू रखी करे इज्तिहाद करता। कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन जिते नियाणियन जी विरासत जो जिक्र कयो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अगर नियाणी अकेली आहे पूरी जायदाद मां उन्हें के अध मिलो। ऐं कुरान जी भी आयत आयत कलाला उन्हीं में अल्लाह रब्बुल आलमीन भेण से मुतल्लिक जिक्र कयो। अगर मैयत आहे कलाला है, उन्हें जो औलाद ना है, मां पी ना है, उन्हें जी वारिस भेण थिए थी, अकेली आहे उन्हें के अध मिलो। अबू मूसा फरमाइन था अध मिल्कियत भेण खे दो, अध नियाणी खे दो, पोटी महरूम है। लेकिन मसलो दीन जो आहे, सहाबी अञा बि साइल के तहकीक जे लाइ अॻिते मोकिलियो, वन तहकीक कर। मूंखा वॾो आलिम अब्दुल्लाह बिन मसऊद मौजूद है रज़ियल्लाहु अन्हु, उन्हें का तस्दीक कराई, लेकिन हुस्न ज़न जो इजहार करता। फरमाइता फसायो ताबिउनी, अब्दुल्लाह बिन मसऊद मुंहिंजी गाल जी ताईद कंदा, तस्दीक कंदा। साइल मसलो खणी अब्दुल्लाह बिन मसऊद वञे थो त अबू मूसा ही फतवा ॾिनी आहे। ऐं अबू मूसा जुमलो भी इहो चयो रज़ियल्लाहु अन्हु त अब्दुल्लाह बिन मसऊद मुंहिंजी ताईद कंदा, तस्दीक कंदा। अब्दुल्लाह बिन मसऊद जे जवाब ते गौर करियो, पंहिंजे मनहज जी इस्लाह करियो। अब्दुल्लाह बिन मसऊद छा फरमाइनि था? फरमाइनि था लज़ललतु इज़न वमा अना मिनल मुहतदीन। ये कोन था चवनि त माज़ अल्लाह अबू मूसा गुमराह थी वियो, न, उन्हें के इज्तिहाद जे करे अल्लाह अजर ॾींदो। लेकिन मूं दलाइल जे बावजूद बा अगर इन्हें गाल जी पैरवी कई तो आऊं गुमराह थी वेंदुसि, आऊं हिदायत वारनि में कोन रहंदुसि। छो? मुझे सामू अल्लाह जे पैगंबर जो फरमान मौजूद है, अक़ज़ी फीहा बिमा क़ज़न नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आऊं वो फैसलो कंदसि जेको अल्लाह जे पैगंबर कयो, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी इस्लाम जे सामू यो केस आयो, अल्लाह जे पैगंबर हुक्म ॾिनो त जायदाद जा 6 हिस्सा कयो, अध नियाणी खे ॾियो 2 हिस्सा,
6 हिस्सो पोटी खे ॾियो, बकाया 2 हिस्सा भेण खे ॾियो। नबी इस्लाम पोटी खे 6 हिस्सो ॾिनो। अगर नियाणी अकेली आहे, अबू मूसा केर थियो उनखे महरूम करण वारो। रज़ी अल्लाह अल्लाह जवानो ही दीन आहे। ही दीन मजाक ना है, ही दीन मस्करी ना है, ही दीन नालो ही तहकीक जो आहे। ही दीन नालो ही दलील जी पैरवी जो आहे। हिन दीन में अल्लाह असां खे हुक्म ॾिनो फतबय्यनु, तहकीक करियो, उलमा खां सवाल करियो, मसला पुछो। लेकिन असां वटि मिसाल छा आहे? असां वटि त बाक़ायदे तहकीक जे मुक़ाबले में, दलाइल जे मुक़ाबले में इन तकलीद के दीन जे तौर ते पेश कयो वञे। सब खां पहिरीं इहा ॻाल्हि समझण ज़रूरी है, तकलीद हूंदी छा आहे। तकलीद जी हिकु इस्तिलाही तारीफ़ जेका किताबनि में, लुगत में, उसूल फिक़्ह जे किताबनि में मौजूद। लेकिन मुक़ल्लिदीन जे उर्फ खे बि ॾिसो त ही माण्हू कहिड़ी तकलीद कनि था। क़बूल क़ौलिन युख़ालिफुल किताब व सुन्ना। ही माण्हू उन्हीं कौल जी पैरवी कनि था जेको इमाम जो कौल हुजे, फिक़ह जो मज़हब मसलक हुजे, फिक़ही मसलो हुजे, अल्लाह जे किताब जे खिलाफ छो न हुजे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे खिलाफ छो न हुजे। एक तरफ अल्लाह जे पैगंबर जो फरमान, अल्लाह जो फरमान, बे तरफ फिक़ह जो मसलो। हाणे मुक़ल्लिद छा कंदो? कुरान के ठुकराए छॾींदो, हदीस के ठुकराए छॾींदो, पंहिंजी फिक़ह जे मसइले के, पंहिंजे इमाम जे कौल के कॾहिं बि रद्द कंदो। इहा तकलीद बदतरीन गुमराही है। अल्लाह जे दीन में इन जो को वजूद ही कोन्हे। अल्लाह असांखे दलाइल जो पाबंद कयो, हुक्म ॾिनो, फरमाई वला तक़फ़ु मा लैसा लक बिही इल्मुन। उन शइ जी पैरवी न कर जंहिंजो तोखे इल्म ही कोन्हे। बेदलील ॻाल्हि जी पैरवी न कर। ही तकलीद नालो ही बेदलील शइ जो। अखियूं बंदि करे कंहिंजे पोयां हलण, भले उन जी ॻाल्हि क़ुरान जे खिलाफ छो न हुजे, हदीस जे खिलाफ छो न हुजे। इहा ॻाल्हि जज़्बाती कोन्हे, इन्हनि जो उसूल ही इहो आहे। हनफी उसूल फिक़ह जो पहिरियों किताब उसूल करखी, लिखण वारो केरु आहे? करखी हनफी, जंहिंजे मुतलिक मुहद्दिसीन जी गवाही रअसुन फिल इतिज़ाम, कट्टर मुअतज़िली। उसूल लिखे थो कुल्ल आयतिन तुखालिफु मा अलैहि असहाबुना फहिय मुअव्वलतुन औ मनसूखतुन। चवे तो एक तरफ अल्लाह जो किताब कुरान अची वञे, बे तरफ असांजी फिक़ह जो मसलो अची वञे। हाणे असांखे छा करणो आहे? असां उन कुरान जी आयत जो मतलब बिगाड़ींदासीं, तावील कंदासीं, तोड़े मरोड़े गलत मतलब बनाए करे पंहिंजे इमाम जे कौल सां मुताबिक बनाईंदासीं। अगर हदीस वाज़ह हुजे, कुरान जी आयत वाज़ह हुजे, तावील जी गुंजाइश न हुजे, असां मतलब बिगाड़े न सघूं, पोइ बि इमाम जे कौल खे कोन छॾींदासीं। पोइ इहा ॻाल्हि चवंदासीं ती आयत मनसूख, ये हदीस मनसूख है। अल्लाह जा मानो केड़ी जरूरत है? तलकीन कई वने पई कुरानी आयत जो मतलब बिगाड़न जी, तावील जी। तावील समझो था बड़ी बड़ी बड़े किस्म वाली तावील आसान मिसाल सा समझाया। अल्लाह रब्बुल आलमीन मर्द के हिक ही वक्त में 4 घरवारियों निकाह में रखने की इजाजत दी। कुरान करीम में अल्लाह जो इरशाद है, फरमाई फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मथना व सुलासा व रुबा। निकाह करियो 2-2, 3-3, 4-4। अगर को माण्हू इन आयत जो मतलब बिगाड़े, 2-2 घणा थिया? 4, 3-3, 6-6, रुबा 4-4, 18। मतलब बिगाड़े या फतवा दे 18 शादियों कयो। हालांकि कुरान जे मुद्दा जे खिलाफ आयत जो मतलब ही बिगाड़े छॾियईं। हनफियन जी तावील इन्हीं खां खतरनाक हूंदी है, इन्हीं खां खतरनाक। मिसाल ॾींदो हलां, अल्लाह जे पैगंबर जी हदीस है, लअन अल्लाहु अल मुहल्लिल वल मुहल्लल लहू। यानी हदीस जो तर्जुमो बा एक मुकल्लिद पीर
करम शाह भेरवी तर्जुमो करे थो, अल्लाह की फिटकार हलाला करने वाले पर और जिस बेगैरत के लिए हलाला किया जाए उस पर भी अल्लाह की फिटकार। हनफियन जे सामू जने यह हदीस अचे थी, अल्लाह रब्बुल आलमीन हलालो करण वाले ते लानत कही है, लेकिन फिक़ह जो मसलो है तावील केड़ी कयां व यहतमिलु अन्नहु अरादा बिल्लानि अर्रहम। चवन था मुमकिन है हदीस में तो लानत है, तो हलालो करण वारो लानती, जंहिंजे लाइ हलालो कयो वने पियो उहो बि लानती। हदीस फिक़ह जे खिलाफ अची वई, तावील कयूं तो मुमकिन है हिते लानत मां मुराद रहमत हुजे, लानत मां मुराद रहमत हुजे। लानत ऐं रहमत ज़मीन आसमान जो फर्क। सुभाणी को व्याज खाइण वारो बची वेंदो, तो अल्लाह रब्बुल आलमीन व्याज खाइण वारे ते, व्याज ते गवाही ॾियण वारे ते, लिखण वारे ते सभिनी ते लानत कई। वो अची करे मुफ्ती साहब के चवे साईं तव्हां भी इहो सबक मूंखे पढ़ायो है, हलाले ते अगर अल्लाह जा पैगंबर लानत कन तो वो रहमत बणजी वने, तो व्याज वारे जो कहिड़ो कसूर। शराब पीअण वारे ते अल्लाह जे पैगंबर लानत कई, सुभाणे वो बि चवंदो हिते लानत मां मुराद रहमत। हदीस की तावील करासी, खुद नहीं बदलते कुरान को बदल देते। पाण कौन बदलदा, अल्लाह जे पैगंबर जे फरमान के बदलाए छॾींदा, नबी इस्लाम जी हदीस के बदलाए छॾींदा। चवे तो हर आयत जेका असांजे मजहब जे खिलाफ अचे पहिरियों तरीक़ो इहो उन में तावील कंदासीं, उन जो मतिलब बिगाड़ींदासीं, तोड़े मरोड़े पंहिंजी फिक़ह जे मुताबिक़ कंदासीं। अगर तावील जी गुंजाइश न हुजे, हदीस वाज़ह हुजे, पोइ चवंदासीं या मनसूख है। इन ही तकलीफ से मुतल्लिक कंहिं मुसलमान के शक न हुजण घुर्जे या गुमराही। इहा ॻाल्हि खुद इमाम अहले सुन्नत जंहिंखे चवनि था सरफराज खान सफदर अल कलामुल मुफीद में तस्लीम करे चुको। अगर कोई जिद्दी मुकल्लिद ये बात ठान ले कि कुरान या हदीस इमाम के खिलाफ आएगी, फिर भी कुरान और हदीस को नहीं मानूंगा, इमाम को मानूंगा, चले तो वो मुशरिक है, ला शक फी। एड़ो मुकल्लिद मुशरिक है, उन्हें जे मुशरिक हुजण में को शक ही ना है, फतवा असांजी ना है तव्हां जे इमाम अहले सुन्नत से। कई मिसाल मौजूद, नबी इस्लाम जा वाज़ह फरमान अची विया, मजहब जे खिलाफ आहिनि या दलील न बि मिले कोई भी मजहब के कोन छॾींदा। जामे तिर्मिज़ी जी एक शरह लिखी मारिफ सुनन जे नाले सां, मौलवी मोहम्मद यूसुफ बिन्नोरी जंहिंजे नाले ते जामिया बिन्नोरिया कायम, चौथी जिल्द जे अंदर हिकिड़ो मसलो बयान करे थो। तव्हां हिननि खां ॿुधो हूंदो निमाज़ इशा जूं रकातूं घणियूं आहिनि, चवंदा आहिनि 17 रकातूं, 4 सुन्नते गैर मुअक्कदा फर्ज खां पहिरीं, 4 फर्ज, वरी 2 सुन्नते मुअक्कदा, वरी 2 नफल, वरी 3 वितर, वरी 2 नफल, टोटल 17 बनाईंदा। 4 रकातूं जेके फर्ज खां पहिरीं पढ़नि था, कुरान ऐं हदीस में इन जो को दलील कोन्हे। यूसुफ बिन्नोरी इन ही मसले ते बहस करे थो, चवे तो फिक़ह हनफी में इहो मसलो मौजूद है तो 4 रकातूं सुन्नते गैर मुअक्कदा फर्ज खां पहिरीं आहिनि, लेकिन मूंखे का बि अहिड़ी हदीस कोन मिली, का बि अहिड़ी हदीस कोन मिली। ऐं पाण खां अॻु में हिकिड़े हनफी जो ज़िक्र करे थो कासिम बिन कुतलूब, उन ई वॾी तहक़ीक़ कई, वॾो माहिर हो, उन खे बि का अहिड़ी हदीस कोन मिली। हाणे छा करियूं, छॾे ॾियो, हदीस न आहे, बेदलील आहे, लेकिन मुक़ल्लिद हुजे ऐं छॾे ॾे इहो मुमकिन कोन्हे। तावील कहिड़ी करे तो हुस्न सन जो अंदाज़ो लगायो, चवे थो रुबमा यकूनु हुज्जतुन फी कुतुबि अइम्मतिन अल मखतूता अविज़ाया। चवे तो मुमकिन है इन्हीं जो दलील उन्हनि किताबनि में हुजे जेके कलमी आहिनि, मखतूत आहिनि, अञा छपिया कोन आहिनि, या उन्हनि किताबनि में हुजे जेके ज़ाया थी चुका, जेके बर्बाद थी चुका, जिन जो अल्लाह जी ज़मीन ते को वजूद ही कोन्हे, उन्हनि किताबनि में दलील हुजे। हाणे पहिरीं उहे किताब ॻोल्हियो, पोइ उन्हनि मां इहा दलील ॻोल्हियो। हिकु फिरके जो इमाम गाइब आहे, गार में वियो हलियो, हिननि जा दलाइल ई गाइब, पूरी फिक़ह जा दलाइल गाइब। वजह छा आहे? वजह इहा आहे
पहिरीं फिक़ह लिखी अथम, बाद में दलाइल ॻोल्हण जे पोयां लॻी विया। इहा ॻाल्हि मुंहिंजी न आहे। तकरीर तिरमिज़ी जे नाले सां हिकु किताब कुतुबखाना मजीदिया मुल्तान मां शाया थी। लिखण वारो हुसैन अहमद तांजवी, जंहिंखे हुसैन मदनी चवनि था, शेखुल इस्लाम, चवे थो फिक़ह हनफी जा मुतून ये पहिरीं आहिनि, इबारतूं फिक़ह हनफी जो पहिरीं आहिनि, लेकिन इमाम साहब खां दलाइल मनकूल ई कोन्हे। इन्हनि फिक़ह हनफी जे मसइलनि जा दलील इमाम साहब ॾिना ई कोन्हे। हाणे दलील पाण खे ॻोल्हणा आहिनि। ऐं दलील ॾियण कहिड़ी शइ आहे? अल्लाह जो किताब न, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान न। छो? हनफी उसूल जो मारूफ किताब है मुसल्लम सबूत, लिखे थो अम्मल मुक़ल्लिदु फमुस्तनदुहु कौलु मुज्तहिदिही ला ज़न्नुहु वला ज़न्नुहु। मुक़ल्लिद जो दलील न अल्लाह जो किताब न मोहम्मद जो फरमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुक़ल्लिद जे लाइ दलील आहे सिर्फ इमाम जो कौल, सिर्फ इमाम जो कौल। मौली महमूद हसन देवबंदी, जंहिंखे असीले माल्टा चवनि था, शेखुल हिंद, उन जो किताब है ईज़ाहुल अदिल्ला, लिखे थो असां ते इमाम जे कौल खां अलावा कंहिं ॿिए दलील जो पाबंद करणु बईद अक़ल। असां हनफी आहियूं, मुक़ल्लिद आहियूं, असां सिर्फ इमाम जे कौल जा पाबंद आहियूं, क़ुरान जा पाबंद कोन आहियूं, हदीस जा पाबंद कोन आहियूं। मिसाल ॾे थो हुसैन अहमद मदनी तकरीर तिरमिज़ी में, कुतुबखाना मजीदिया मुल्तान मां शाया थी। चवे थो टे मुक़ल्लिद आलिम, हिकिड़ो शाफ़ी मुक़ल्लिद है, ॿियो हंबली है, ॿियो हनफी है। टई निमाज़ में हथ ॿधीन था, टई गॾिजी करे हिकु मालिकी मुक़ल्लिद सां मिलन था, ऐं मालिकी निमाज़ में हथ छॾे थो। टई उन खां दलील जो मुतालबो कनि था त असां त टई निमाज़ में हथ ॿधींदा आहियूं, तूं छॾींदो आहीं, दलील कहिड़ो आहे? मालिकी मुक़ल्लिद जवाब ॾिनो, अगर दलील मालूम हुजे हा तक़लीद करियां, दलील वञी इमाम मालिक खां पुछो, दलील हुजे हा तक़लीद छो करियां हा? टई मुक़ल्लिद ख़ामोश थी विया। हालांकि तव्हां इन्हनि जे आलिमनि खां पुछी ॾिसो, निमाज़ में हथ ॿधे करे निमाज़ पढ़ण जा कई दलाइल मौजूद आहिनि, लेकिन दलाइल जे हुजण जे बावजूद बि ख़ामोश थी विया। छो? हिननि खे ख़बर हुई अगर हिन मुक़ल्लिद खे असां दलील जो पाबंद कयो त सुभाणे कई हदीसूं असांखे मञणियूं पवंदियूं, उहे असांजे ख़िलाफ़ आहिनि। दारुल उलूम देवबंद मां हिकिड़ो रिसालो निकिरंदो आहे तजल्ली। हिकु शख़्स सुवाल करे थो, मसालो पुछे थो, मसालो कहिड़ो आहे? नाबालिग जी इमामत जो। साइल आम मुसलमान आहे, दीनदार आहे, मुतालबो करे थो मुफ्ती खां, मसालो नाबालिग जी इमामत जो आहे, मूंखे कुरान ऐं हदीस जी रोशनी में जवाब ॾियो। मुफ्ती जवाब कहिड़ो ॾे थो? चवे थो इहो मुतालबो करण ई ग़लति आहे। अहले हदीस जे साम्हूं ईंदा आहिनि, चवंदा आहिनि मरफू रिवायत ॾेखारियो, गैर मुआरज़ हुजे, सरी हुजे। इहा वहां जो मुफ्ती चवे पियो कुरान ऐं हदीस जो मुतालबो करण ई ग़लति आहे। असांजे लाइ दलील फुक़हा जा फ़ैसिला ऐं फ़तवाऊं, फुक़हा जा फ़ैसिला, फुक़हा जूं फ़तवाऊं, कुरान ऐं हदीस न। कई मिसाल असांजे साम्हूं आहिनि, चंद मिसाल वाले साम्हूं रखां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस है, सैयदना मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे पैगंबर जे पोयां नमाज़ इशा पढ़ंदा हुआ, वरी पंहिंजी कौम खे नमाज़ पढ़ाईंदा हुआ। सैयदना मुआज़ जी नमाज़ नफ़ल हूंदी हुई, कौम जी फर्ज़ हूंदी हुई। यानी नफ़ल पढ़ण वारे जे पोयां इंसान फर्ज़ नमाज़ पढ़ी सघे थो, लेकिन इहो मसलो फ़िक़ह हनफी जे ख़िलाफ़ है। मुल्ला अली कारी मिशकात जी शरह लिखी है बिलकात, यह हदीस जिक्र करे थो, जवाब कहिड़ो ॾे थो? वाला क़वाइद मज़हबिना मुश्किलुन जिद्दा। असांजे मज़हब जे क़वाइद मुताबिक़ हिन हदीस जो जवाब तमामु ॾुखियो। हदीस अमल करण जे लाइ हूंदी है, जवाब ॾियण जे लाइ न, लेकिन मज़हब जे ख़िलाफ़ आहे, जवाब ॻोल्हींदा। ऐं अनवर शाह काश्मीरी पंहिंजे किताब फैज़ुल बारी में भी लिखो, तकी उस्मानी इहा ॻाल्हि दर्स तिरमिज़ी जे ॿिए जिल्द में नक़ल कई। हदीस आई, चवे तो 14 साल आऊं जवाब ॻोल्हींदो रहियुसि। हदीस अमल करण जे लाइ ईंदी। मोमिन ऐं मुसलमान हदीस में हीला करे, बहाना करे, तावीलूं करे ठुकराईंदो कोन है।
हदीस मजहब के खिलाफ भी आने जवाब कड़ो दियो चवे तो 14 साल गुजरी विया जवाब ॻोल्हणो इहो इन्हनि जो मिजाज इहो मिजाज हदीस कबूल करे मुक़ल्लिद इहो मुमकिन ही कोन्हे कई मिसाल है हदीस किताब सुनन नबी दाऊद में किताबुल हुदूद में बाबुल हुक्म मन सब्बन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हदीस मौजूद है अल्लाह जे पैगंबर जे दौर में एक सहाबी नबी हुआ उन्हें जी एक बानी हुई उन्हें बानी मां इनके औलाद हो जैसे अरबी में उम्मे वलद से अल्लाह जे पैगंबर जी गुस्ताखी करे नबी अलैहिस्सलाम जी शान में घट वध ॻाल्हाए थी बर्दाश्त करण मोमिन जे लाइ मुमकिन ही कोन्हे अल्लाह जे पैगंबर जी गुस्ताखी थे मोमिन के कावड़ न थे सहाबी कावड़ में अचे थो उन्हें बानी के कत्ल करे छॾे अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं मसलो आयो नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था अन्न दमहा हदरुन इन्हें जो खून रायगान है छो इन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कई अल्लाह जे पैगंबर जो गुस्ताख वाजिबुल कत्ल है कई दलाल मौजूद है लेकिन फिक़ह हनफी जो मसलो कड़ो है अगर को जिम्मी काफिर अल्लाह जे पैगंबर जी गुस्ताखी करे उन्हें जो जिम्मू भी कोन टुटंदो उन्हें के कत्ल भी कोन कयो वेंदो यह हदीस फिक़ह हनफी के खिलाफ इब्ने नुजैम हनफी जैके अबू हनीफा सानी चवन था उन्हें जो किताब है अल बहरुर राइक चवे तो नाम नफ्सुल मुमिन तमीलु इला कौलिल मुखालिफ फी मसअलति सब्ब लेकिन इत्तिबाअना लिल मज़हब वाजिब चवे तो मोमिन जी दिल इमाम शाफी जे कौल ला माइल हदीस ना माइल है को बदबख्त काफिर अल्लाह जे पैगंबर जी गुस्ताखी करे उन्हें के कत्ल कयो वेंदो मोमिन जी दिल जी भी आई तकाजा है गैरत ईमानी जी भी आई तकाजा है हदीस जो भी वही मसलो है लेकिन असीं तो मुक़ल्लिद आहियूं असां जे लाइ पंहिंजे मज़हब जी इत्तिबा वाजिब है बस हदीस ने अमल न थिए परवाह कोन्हे कुरान जी मुखालफत किए परवाह कोन्हे मज़हब पंहिंजो बचाइणो है इन्ही तकलीद ही पाण चवंदा आहिनि अकीदे में तकलीद कोन थींदी मसाइल मनसूसा में तकलीद कोन थींदी उसूल दीन में तकलीद कोन थींदी इजमाई मसलन में तकलीद कोन थींदी मसाइल मनसूसा में तकलीद के ही पाण हराम चवन था लेकिन कन ब मसाइल मनसूसा में तकलीद बहस थियणी नहीं नुक्ते ते खपे छा तव्हां नस जे बावजूद हदीस के मनो थो या न कई मिसाल है कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन रज़ात जो मसलो बयान कयो वल वालिदातु युरज़िना औलादहुन्ना हौलैन कामिलैन माऊ पंहिंजे औलाद के मुकम्मल 2 साल खीर प्यारी कुरान रज़ात जी मुद्दत बुधाई 2 साल देवबंदी शेखुल इस्लाम शबीर अहमद उस्मानी किताब लिखो तफसीर उस्मानी सूरह लुकमान की तफसीर में रज़ात से मसले पे बहस करे जो तो कुरान में वाकई 2 साल है लेकिन इमाम अबू हनीफा जी फतवा 2.5 साल है एक तरफ कुरान जी आयत है बे तरफ इमाम जो कौल है इमाम साहब की फतवा 2.5 साल है इमाम साहब के पास भी कोई दलील होगी कुरान जी आयत का वधीक को दलील थी सके तो हदीस का वधीक को दलील थी सके तो हदीस दलील हूंदी उन्हनि किताबनि में जेके बर्बाद थी जिन जो अल्लाह जी जमीन ते को वजूद ही कोन्हे इन्ही किस्म जो मिजाज मोमिन जो कोन हो अल्लाह जे पैगंबर जा आऊं तुम्हारे सामू सहाबा जा मिसाल नहीं चुकस एक तरफ अबू मूसा जी राय अब्दुल्लाह बिन मसूद ठुकराए छॾी फरमाई था अक़ज़ी फीहा बिमा क़ज़न नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं वो फैसलो कंदस जेको अल्लाह जे पैगंबर कयो अब्दुल्लाह बिन उमर जे सामू मसलो अचे थो हज तमत्तो जो अल्लाह जे पैगंबर जासनी तवा जो वालिद मने कई फरमाई था अमरु अबी हक़्क़ु अन युतबा अमरु रसूलिल्लाह मुखे बुधायो मुझे पी जी गाल दीन में हलदी या अल्लाह जे पैगंबर जी दीन में अल्लाह जे पैगंबर जी गाल हलदी असा कलमो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ियो लेकिन कलमो अल्लाह जे पैगंबर जो असा मोहताज आयूं इमाम जे कौल जा फलानतु रब्बिना आदाद रमलिन अला मन रद्द कौल अबी हनीफता असा चौथा फलानतु रब्बिना आदाद रमलिन अला मन रद्द कौल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें मानू ते वारी जे जरन जे तू लानत हुजन जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान के ठुकराए
हेॾा कई मिसाल मौजूद। देवबंदी शेखुल हकीम महमूदुल हसन देवबंदी उन जो रिसालो आहे तकरीर तिरमिज़ी जामा तिरमिज़ी जे दरसी नुस्खे जे शुरू में छपियल आहे। हिकिड़ो मसइलो बयान करे थो। अल्लाह जे पैगंबर जी हदीस है अल बय्यान बिल खियार मा लम यतफर्रक़ा। ब माण्हू पाण में तिजारत कनि था, कारोबार कनि था, अञा मजलिस ख़त्म कोन थी है त इन्हनि खे सौदो वापस करण जो इख्तियार है। इमाम नाफे रहमतुल्लाह फरमाए थो अब्दुल्लाह बिन उमर जॾहिं पसंदीदा सौदो कंदा हुआ यानी करे बगैर कंहिं वजह जे मजलिस ख़त्म कंदा हुआ, ॿाहिरि हलिया वेंदा हुआ त सौदो पक्को थी वियो। लेकिन फिक़ह हनफ़ी जो मसलो इन जे ख़िलाफ़ है। महमूदुल हसन देवबंदी छा लिखे थो अल हक़्क़ु वल इंसाफ़ु अन्न तरजीह लिशाफ़िई फी हाज़िहिल मसअलति व नहनु मुक़ल्लिदूना यजिबु अलैना तक़लीदु इमामिना अबी हनीफ़ा। चवे तो हक़ इहो आहे, इंसाफ़ इहो आहे त इन ई मसले में इमाम शाफ़ी जी ॻाल्हि दुरुस्त आहे। लेकिन असां त मुक़ल्लिद आहियूं, असां हक़ खे कोन ॾिसंदासीं, असां इंसाफ़ खे कोन ॾिसंदासीं। यजिबु अलैना तक़लीदु इमामिना, असां ते त बस इमाम जी तक़लीद वाजिब आहे, इमाम जी तक़लीद करणी आहे। हक़ या इंसाफ़ खे क़ुरान ऐं हदीस जे दलाइल खे कोन ॾिसणो। इहो मिजाज मोमिन जो कोन हूंदो। इन ई नौइयत जी तक़लीद के खुद हनफी उलमा बि शिरक चई चुका। हनफी उलमा सरफराज जो हवालो आउं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करे चुकियसि ऐं इहा ई वजह हुई जो मुहद्दिसीन जी हिकिड़ी वॾी जमात अहिड़ी नौइयत जे मुक़ल्लिदीन जे लाइ सख़्त लफ़्ज़ इस्तेमाल कया। खुद हनफी फ़क़ीह काज़ी अबू ज़ैद अद-दुबूसी उन्हें जो किताब है उसूल फ़िक़्ह में तक़वीमुल अदिल्ला फ़ी उसूलिल फ़िक़्ह बेरूत में शाया थियो। मुक़ल्लिदीन जो जिक्र करे थो, चवे थो फल मुक़ल्लिदु फी हासिल अम्रिही मुल्हिकुन नफ़्सहु बिल बहाइम फी इत्तिबाइल औलादिल उम्महाति अला मनाहिजिहा बिला तमयीज़ फ़इन अलहक़हु बिहा व मा हुवा आलतु तमयीज़ फ़स्सैफ़ु औला बिहा। चवे थो मुक़ल्लिद नतीजे जे एतबार सां पाण खे जानवरनि सां मिलाए थो। जी जानवर जो बच्चो मां जे पोयां डोड़ंदो आहे, इहो ई मुक़ल्लिद जो मिज़ाज। अखियूं बंद करे पंहिंजे इमाम जे पोयां हलंदो। चवे थो फ़इन अलहक़ नफ़्सहु बिहा लिफ़क़दिही आलत तमयीज़ फ़माज़ूरुन। अगर अखियूं बंद करे अंधी तक़लीद करे तो अक़ल खां महरूम है, बेवकूफ़ है त पोइ माज़ूर है। फ़यो दावा वला युनाज़र, उन्हें जो इलाज थींदो, उन्हें जो दिमागी तवाज़ुन दुरुस्त कयो वेंदो, उन्हें सां बहस मुबाहिसो कोन थींदो। ही डंडोरा पिचंदा आहिनि मोबाइल जा, मुनाज़रे जा, मुनाज़रो करियो। आवाज़ आलिम चवे पियो मुक़ल्लिद मुनाज़रे जी सलाहियत ही कोन थो रखे, उन्हें जो दिमागी इलाज करण घुर्जे। अगर दलाइल जे बावजूद भी तक़लीद करे तो काज़ी अबू ज़ैद चवे तो फ़स्सैफ़ु औला बिही, उन्हें जो इलाज तलवार, उन्हें जो इलाज तलवार। ऐं मशहूर हनफी आलिम अल्लामा इब्न अबिल इज़्ज़ अल हनफी रहमहुल्लाह अज़ीम इंसान हुआ, तक़लीद जो कई मकामात ते रद्द कयो थे। उन्हें जो पूरो किताब है किताबुल इत्तिबा, किताबुल इत्तिबा में लिखन था सफ़ा नंबर उन्हें जो 30 है, लिखन था वो ताइफ़तुन कद गलत फी तक़लीद अबी हनीफा फलम तत्रुक लहू कौला व अनज़लूहु मंज़लत रसूल। चवे तो हिकिड़ो गिरोह आहे असांजो जिन इमाम अबू हनीफा जी तक़लीद में गुलू कयो, हद खां वधीक इमाम साहब जो जी तक़लीद में अची विया। को भी इमाम साहब जो फरमान हिननि छॾियो ई कोन। वो अनज़लूहु मंज़लत रसूल, इमाम साहब के रिसालत जे मनसब ते विहारे छॾे, रिसालत जे मनसब ते। इहो त अल्लाह जे पैगंबर जो मनसब है, नबी जी मुखालफत कोन थींदी, अल्लाह जे पैगंबर जी मुखालफत हराम है। अहिड़ो माण्हू पंहिंजे ईमान खां बि महरूम थी वेंदो आहे, लेकिन हिननि अमली तौर ते पंहिंजे इमाम खे उहो ई मनसब ॾेई छॾियो। आउं चवां थो अगर मलऊन मिर्ज़ा खे नबूवत जी कुर्सी ते विहारियो आहे, हिननि विहारियो। इमामत जे नाले ते नबूवत हली सघे थी त नबूवत जे नाले ते छो कोन थी हली सघे? अल्लाह जा मानो तव्हां गौर कयो, तव्हां इमाम खे उम्मती खे उहो रुतबो ॾियो पिया जेको नबी जो। नबी जी ॻाल्हि रद्द कोन थींदी, लेकिन ही छा चवनि था इमाम साहब जी ॻाल्हि असां कॾहिं बि कोन छॾींदासीं। क़ुरान जी मुखालफत थी वञे, हदीस जी मुखालफत थी वञे, इहो मोमिन जो मिज़ाज कोन हूंदो।
अड़ी तकलीद गुमराही है। इमाम तहावी हनफी साहब फरमाइन था वो हल युकल्लिदु इल्ला असबियुन औ गबियुन, तकलीद वो कंदो जेको मुतासिब हुजे या जेको बेवकूफ हुजे, खुद ज़हन हुजे, वो मानो तकलीद कंदो। वो साहिब शऊर अकलमंद जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन शऊर ॾिनो तकलीद कोन कंदो। हनफी उलमा इन तकलीद जी मुखालफत की। ऐं ही माण्हू जेके फुरू में तकलीद जी ॻाल्हि कनि था, ये पाण चवंदा आहिनि अक़ीदे में इमाम साहब जी तकलीद कोन थींदी। छो कोन थींदी? छा इमाम साहब जो अक़ीदो ग़लति हो? इमाम साहब जो अक़ीदो, इमाम इब्न अबिल इज़्ज़ अल हनफी अक़ीदा तहाविया जी शरह में लिखनि था। साइल पुछे थो अल्लाह रब्बुल आलमीन किथे? हिकिड़ो माण्हू अक़ीदो रखे थो अल्लाह हर जगह ते अर्श ते कोन है, या मूंखे मालूम कोन्हे अल्लाह जो अर्श किथे है। इमाम साहब फरमाइनि था वो माण्हू काफ़िर, काफ़िर दायरा इस्लाम में खारिज है। यानी इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह जो अक़ीदो अल्लाह अर्श ते, अक़ीदो इमाम साहब जो कोन वरताऊं। ऐं फुरूई मसाइल में तशहुद में को माण्हू हवा खारिज करे नमाज थी वेंदी। फुरू में इमाम साहब जा मसला वठंदा, अक़ीदो कोन वठंदा। अक़ीदे में तकलीद में टंडूरो पिटंदा आहिनि गैर मुक़ल्लिद, गैर मुक़ल्लिद, गैर मुक़ल्लिद चई करे असां ते तंज़ कंदा आहिनि अहले हदीस ते। अक़ीदे में पाण गैर मुक़ल्लिद, हलाल ऐं हराम में पाण गैर मुक़ल्लिद, मसाइल मनसूसा में पाण गैर मुक़ल्लिद, अहकाम कतिया में पाण गैर मुक़ल्लिद। सिर्फ फुरू में तकलीद थी, सिर्फ फुरू में। अगर तकलीद दीन है अक़ीदे में छो कोन था करियो? मसाइल मनसूसा में छो कोन था करियो? हराम चओ था ऐं हराम चवण जे बावजूद भी करियो, बावजूद भी करियो। अल्लाह ज़बानो ही दीन नालो दलील जो है, दीन नालो ही तहकीक जो है। अल्लाह जे दीन में अड़ी अंधी तकलीद जो को वजूद ही कोन्हे। असां कलमो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ियो आहे त असां ते इत्तिबा अल्लाह जे किताब कुरान जी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जी है। कुरान ऐं हदीस का अलावा के उम्मती जे कौल के हर्फ आखिर समझी करे उन जे पोयां लगण जो अल्लाह असां के पाबंद कयो ही कोन्हे। खुद शाह वलीउल्लाह लिखो त इन तकलीद जो आगाज 4ठी सदी में थियो। 400 साल अल्लाह की जमीन ते इन जो वजूद ही कोन हो। इन्हीं करे कई अहले इल्म ने तकलीद के बिदत से अल्लाह जे दीन में इन जो को वजूद कोन। उन्हीं करे इन्हीं अंधी तकलीद का पंजे दामन के बचायो। फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, उलमा का सवाल करो। सवाल करन तकलीद कोन है, मुगालतो भी ना है। सवाल करन तकलीद है, हालांकि सवाल करन तकलीद कोन है। ही खुद बैंकारी जा मसाइल तकी उस्मानी का पुछंदा है। अगर सवाल करन तकलीद है तो तवा अबू हनीफा जा मुक़ल्लिद रहिया ही कोन आयो तकी उस्मानी जा मुक़ल्लिद थी। अगर सवाल करन तकलीद है तवा पंहिंजे आलिम का सवाल करियो था, तवा उन आलिम जा मुक़ल्लिद थिया, अबू हनीफा जा मुक़ल्लिद कोन थिया। अल्लाह ताला हुक्म ॾिनो आहे फसलू, यो नस ते अमल है। तकलीद हूंदी बेदलील है, ही त बादलील शइ है। कुरान ते अमल तकलीद कोन हूंदो। ॿियो मुग़ालतो ॾींदा आहिनि भाई इत्तिबा जो ज़िक्र है कुरान में, इत्तिबा ऐं तकलीद हिकिड़ी शइ है। हालांकि इत्तिबा ऐं तकलीद में ज़मीन आसमान जो फ़र्क़ है। ही पाण चवंदा आहिनि तकलीद जाहिल जे लाइ है, छा इत्तिबा बि जाहिल जे लाइ है? छा अबू हनीफा के अल्लाह हुक्म कोन ॾिनो इत्तबिऊ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम? इत्तिबा जो हुक्म त मुज्तहिद जे लाइ है। इत्तिबा ऐं तकलीद में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ है। तकलीद जो अल्लाह जे दीन में को वजूद ही कोन्हे, हराम है। दलाइल जी मौजूदगी में जहिड़ी नोयत जी तकलीद कन था जॾहिं अहले हदीस जे साम्हूं ईंदा आहिनि उन तकलीद था फिरी वेंदा आहिनि। ही तकलीद कन कहिड़ी था? कुरान जे मुक़ाबले में, हदीस जे मुक़ाबले में इमाम जो फरमान अची वञे, पोइ बि कुरान जो इनकार करणो आहे, हदीस जो इनकार करणो आहे, इमाम साहब जे कौल खे कोन्हे छॾणो। लेकिन जॾहिं अहले हदीस जे साम्हूं ईंदा आहिनि इन तकलीद जी तारीफ़ ताईं फिरी वेंदा आहिनि। उन्हीं करे एक मोमिन ऐं मुसलमान उन्हें जला जरूरी है वो पंहिंजो पान के किताबुल्लाह जो पाबंद बनाए, हदीस रसूल ते अमल जो पाबंद बनाए, अल्लाह जे किताब कुरान ते अमल करे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अमल करे। अल्लाह रब्बुल आलमीन दीन वही इलाही जी सूरत में मुकम्मल करे छॾियो। वही कुरान जो नालो है ऐं अल्लाह जे पैगंबर जे फरमान जो नालो है। हर मोमिन ऐं मुसलमान इन्हीं ते अमल करे। अहले हदीस जी दावत भी है। असां कॾहिं बि कोन चयो है कंहिं शख्सियत से पोयां लॻो, के आलिम जे पोयां लगो न। इत्तिबा करियो अल्लाह जे किताब कुरान जी ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जी। इहो ही दीन आहे, इन्हीं में दुनिया ऐं आखिरत जी कामयाबी है। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह ताला असां के सही माना में कुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम।